अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। वख़्फ़िद लहुमा जनाहज़्ज़ुल्लि मिनर रहमह वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। से तो वेही विञाइया से तो वेही विञाइया जे कतण संदानी अरिट ओडी नथिय भोरी भोरे सी कंधु खण दिय की अग्यां अजीब बनजे। कतण जी कान करी सुते साही हड
सुबह ईंदई ओचिती ईद उघाड़न गॾु जिते सरतियूं कंदई सॾु उते सिकंदी हिक सिंगार लाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही गोठ मोहम्मद सालेह राजपर जे अंदर ईसाले सवाब जी नियत से महफिले मीलाद मल्हाइण जे खुशीअ में असांजे मोहतरम दोस्तन अता मोहम्मद राजपर, शफ़ी मोहम्मद राजपर, बरकत अली राजपर, असरार अहमद राजपर, राज मोहम्मद राजपर ऐं मोहतरम तुफ़ैल अहमद राजपर ज़िक्र जीअं माफ़ कजो थोड़ो 2-3 मिनट लगंदा जेस ताईं पाकिस्तानी इंजण थोड़ो गरम थिए। ज़िक्र जीअं दुरूद जी महफ़िल सजाई आहे। अल्हम्दुलिल्लाह दोस्तन पंहिंजे मियां बरकत अली, असरार अहमद ऐं उन जे भाइरुनि पंहिंजे वालिदैन जे दरजात जे बुलंदीअ जे नियत सां पंहिंजे अबे अम्मा जे क़ब्र जे कुशादगीअ जे नियत सां अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुर्ब ऐं रज़ा उन्हनि जे नसीब थियण जे नियत सां मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद जी महफिल सजाई आ। सहारो वठंदो आ हर उहो इंसान जेको पंहिंजे पाण खे कमज़ोर समझंदो आ, उनखे सहारे जी ज़रूरत हूंदी आ। जेको पंहिंजे पाण खे ताक़तवर समझंदो आ उनखे सहारे जी ज़रूरत कान हूंदी आ। असां तव्हां इंतहाई पंहिंजे पाण खे गुनहगार समझण वारा सहारो वठंदा आहियूं उन ज़ात जो जेके अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कायनात में पंहिंजो महबूब बनायो आहे। तव्हां ऐं असां जूं तमन्नाऊं, उम्मीदूं ऐं आरज़ू हूंदी आहे त शल अल्लाह जी ज़ात आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी तव्हां असांखे निस्बत नसीब फरमाए। प्यारा दोस्तो, अल्लाह ताला दिलनि जो मालिक आहे। अल्लाह ताला जे इन पूरे निज़ाम कुदरत में हे जेको इंसान जो वजूद आहे, पूरी कायनात जो सॼो मंज़र अल्लाह ताला उन इंसान जे हिक वजूद में पैदा फरमायो आहे। हिक वजूद जे अंदर पूरी कायनात जो निज़ाम मौजूद आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे शल पंहिंजे पाण खे समझण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼु दिलि चवे थी काफ़ी टाइम खां बाद पंहिंजे अज़ीज़नि जे ॻोठ में अचणु थियो आहे। दिलि चवे थी खुली ॻाल्हायूं, खुली कचहरी कयूं। ज़िंदगीअ ते कोई भरवसो न आहे। अल्लाह ताला जा बानड़ो, हीअ जेका ज़िंदगी आहे
अल्लाह जे कामिलन फरमायो आ त जह इंसान पंहिंजे पाण खे सुञातो उन पंहिंजे रब खे सुञातो। ही जेको तव्हां सां वजूद आ, इन वजूद जे अंदर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कोरट भी रखी आ, जज भी रखिया हन, वकील भी रखिया हन, मुजरिम भी रखिया हन, भाग्या भी रखिया हन, चोर भी रखिया हन। हिन वजूद के समझण में थोड़ो टाइम जरूर लगंदो आ, पर जॾहिं बाना तू इन पंहिंजे वजूद के समझी वहीं ऐं इन वजूद जे हिकड़े मकसद के समझी वहीं त हिन कायनात जे अंदर कोई नंढड़ो ॿार भी जॾहिं को मिट्टीअ जो रांदी को ठाहींदो आ त उहो भी बिना मकसद जे कोन ठाहींदो आ। नंढड़ो ॿार जॾहिं मिट्टीअ जो रांदी को ठाहे तैयार करे, तव्हां कॾहिं उन जे भर में अची उन रांदी के भञण जी कोशिश कयो त हो ॿार तव्हां सां लड़न जी सलाहियत त कोन थो रखे, पर दुख में रोवण जरूर शुरू कंदो। छो रोंदो आ त हुन जंहिं मकसद जे लाइ उहो रांदी को ठाहियो अञा उन जो हो मकसद पूरो न थियो। पर उहो ई ॿार जॾहिं उन रांदी के सां रांदि खेॾी खेॾी पंहिंजी दिलि बहलाए ड्रॉ कंदो आ, सुकून सां उन खे भञी उछलाए छॾींदो आ ऐं हुनखे कोई दुख कोन थींदो आ। मुंहिंजा मिठड़ा ओ मुंहिंजा मुस्लमान भा, जेकॾहिं नंढड़ो ॿार भी हिकिड़ो रांदी को बिना मकसद जे नथो ठाहे त ही 6 फुटनि जो इंसान मुझे अल्लाह बिना मकसद जे कोन बनायो आहे। मुझो बेनियाज रब तो असां सां सौदो करण थो चाहे। मुझो अल्लाह फरमाए थो, ऐ मुझा बाना जरा मां अल्लाह जे तख्लीक में गौर त कर। 18,000 मखलूक अल्लाह ताला दुनिया में पैदा फरमाई आ। घणी 18,000 मखलूक अल्लाह दुनिया में पैदा फरमाई आ, पर उन 18,000 मखलूक में अगर का अल्लाह सुहिणी शे बनाई आ तो हो इंसान। अल्लाह ताला फरमाए थो, ऐ मुझा बाना इहा 18,000 मखलूक मां अल्लाह तुझे ला पैदा फरमाई आ, पर तोखे फ़कत मां अल्लाह पंहिंजे ला पैदा फरमायो। अल्लाह से फरमाए थो, बाना तू मां रब सां सौदो कर, पो मज़ो वेही ॾिस तू मुंहिंजो थी। ॾिस त हीअ पूरी मखलूक मां तुंहिंजी दीवानी बनाया थो या नथो बनाया। केतिरो न सवलो सौदो आ, केतिरो न आसान सौदो आ। ऐं गौर कर, सौदो करे केर रहियो आ? बेपहुच न, कमज़ोर न, जेको कायनात जो ख़ालिक ऐं मालिक आ, जेको बेनियाज़ आ, जेको अल्लाह तुंहिंजे असांजे ज़िंदगीअ जो मालिक आ, जेको अल्लाह तो असांजे रिज़्क रोज़ीअ जो ख़ालिक मालिक आ। दोस्त ज़रा गौर कर हिकिड़े मिंट जे लाइ त उन बेनियाज़ रब जी ताक़त केतिरी आ ऐं उन बेनियाज़ रब जो तो असां सां कुर्ब केतिरो आ ऐं तो असांजी बेवफ़ाई केतिरी आ। कुछ मिनट मूंखे इन मौज़ूअ ते ॻाल्हाइण ॾे, पोइ इंशा अल्लाह ताला वालिदैन जो शान तोखे रब जे क़ुरान मां थो ॿुधायां। जियां तू चाहीं थो ईअं थींदो, पर हे कुछ घड़ियूं मूंखे सिर्फ़ इन टॉपिक ते ॻाल्हाइण ॾे त तुंहिंजे असांजे बेवफ़ाईअ जी इंतहा केतिरी आहे ऐं मुंहिंजे करीम रब जे कुर्ब जी इंतहा केतिरी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां असांखे दुनिया में सभ खां वधीक मिठो केरु आहे? चओ औलाद। केरु मिठो आहे? औलाद। राति ॾींहं कमायूं कंहिंजे लाइ था? औलाद जे लाइ। मिल्कियत कंहिंजे लाइ था ठाहियूं? औलाद जे लाइ। सभु कुझु औलाद जे लाइ। छाजे करे? जो तव्हां असांजो औलाद तव्हां असांखे प्यारो आहे, लेकिन उहो जंहिंजे लाइ सभु कुझु तव्हां असां कयूं था, जेकॾहिं उहो औलाद सुबुह जो पीउ सॾु करे बचिड़ा हेॾे आ, औलाद जवाब ई न ॾे। वरी 2-3 कलाकनि खां पोइ सॾु करे, ओ मुंहिंजा पुटड़ा हेॾे आ,
बचिड़ो जवाब ही न दे, वरी सॾु करे, वरी सॾु करे, वरी सॾु करे। जेकॾहिं ॾींहं में 4 या 5 दफ़ा अबो या अम्मा पंहिंजे औलाद खे सॾु करे ऐं औलाद जवाब न ॾे, सभु बचिड़ी वाल वेठा आहियो, ॿुधायो केॾो बि बच्चो प्यारो हुजे, उन जे लाइ अंदर में मुहबत पैदा थींदी या नफ़रत पैदा थींदी? ॻाल्हायो। अंदर में छा थींदो त मुंहिंजो औलाद मुंहिंजो चवणु नथो वठे, उन महिल चवंदासींसि त ऐं बेक़दर, सॼो ॾींहुं मां पीउ तुंहिंजे लाइ कमायां, सॼो ॾींहुं मां तुंहिंजे लाइ महिनत कयां, हे जॻहूं तुंहिंजे लाइ, हे जायूं तुंहिंजे लाइ, हे सभु कुझु मां तुंहिंजे लाइ कयो आहे, ऐं तूं मां पीउ खे जवाबु नथो ॾीं। पर जे उन मयार खां पोइ बि जवाबु न ॾे त पीउ चवंदो महिरबान निकिरी वञ मुंहिंजे घर मां, मुंहिंजो कोई तोसां तालुक़ न आहे। इहो सच आहे या न? इहो सच आहे या न? ख़ुदा रा, जेकॾहिं 5 या 10 दफ़ा औलाद चयो न वठे, अबो उनखे घर मां कढण जो ऐलान कंदो आहे। हालांकि उहो अबो जेको चवे थो सभु कुझु मां तुंहिंजे लाइ थो कयां, कंहिंजी हिते 60 साल उमिरि आहे, कंहिंजी 40 साल उमिरि आहे, कंहिंजी 50 साल उमिरि आहे, कॾहिं मस्जिद जे क़रीब ताईं न वियो आहे, कॾहिं मुंहिंजे रब चयो आहे त मुंहिंजे फर्श तां निकिरी वञ, कॾहिं मुंहिंजे अल्लाह चयो आहे, दोस्त जवाब ॾियो, कॾहिं मुंहिंजे अल्लाह चयो आहे त मुंहिंजे अर्श जे हेठां निकिरी वञ। ॿुधाए त तूं औलाद सां घणो प्यार थो करी या मुंहिंजो रब तोसां घणो प्यार थो करे? जवाब फ़ैसिलो करे वठ त मुंहिंजो रब तो असां सां घणो प्यार थो करे या तव्हां असां औलाद सां घणो था प्यार कयूं। तव्हां असांजो औलाद सां प्यार अल्लाह जे प्यार जियाॾो मसनूई आहे, नकली प्यार आहे। हकीकी प्यार मुझे खुदा जो आहे, ॿियो मुझे महबूब मुस्तफ़ा जो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कॾहिं बि पीउ जॾहिं पुट जे बेफ़रमानीअ ते काविड़बो आहे त पाड़े वारा ईंदा आहिनि त हाणे पुट चवे थो मां बाबे ॾे अचां थो, पुट खे मुआफ़ कर, त पीउ अंगड़ायूं कंदो आहे, न न ज़रूरत न आहे, इहो बेफ़रमाना कढी छॾियोसि। पाड़े वारा मिंथ कनि, पीउ चए निकिरी वञ तूं मुंहिंजो नाही, निकिरी वञ तूं मुंहिंजो नाही, लेकिन मुंहिंजो अल्लाह सॾड़ा कंदो आहे, मुंहिंजा बाना तूं जहिड़ो आहीं तहिड़ो मुंहिंजो ई हली आहे न। मुंहिंजो अल्लाह तोखे सॾड़ा कंदो आहे, सॾड़ा कंदो आहे। ऐं बेवफ़ा मुस्लमान, ऐं बेवफ़ा मुस्लमान, भले तूं पंहिंजे पाण खे पढ़ियल थो सम्झी या अणपढ़ियल थो सम्झी, खुदा जे वास्ते अॼु ही फ़ैसिलो तोखे करिणो आहे त तूं उन रब्बुल आलमीन जे ज़ात खे सच थो चवईं, ॾुख न कजां। हिकु दोस्त जेतिरी इज़त बि नथो ॾी मुस्लमान। वरी जुमला दोहरायां थो, अल्लाह जे ज़ात खे हिकु दोस्त जेतिरी बि इज़त नथो ॾी मुस्लमान। सवाल कर त ए राजपर चरिया तूं इहा कीअं ॻाल्हि थो करीं त मां तोखे जवाबु ॾियां त राति जो जॾहिं निंड में सुम्हंदो आहीं गहरी निंड तोखे अची वेंदी आहे, दोस्त जी मोबाइल ते रिंग आई, तुंहिंजी रिंग घटि थियल हुई, जीअं तूं निंड मां उथे पहिरीं अखियूं खोले मोबाइल खे चेक कयई, ॾिठई त मुंहिंजे घाटे दोस्त जी रिंग थियल आहे। उन जो उन महिल मुंहुं बि न धोंदे, गुरड़ी बि न कंदे, उते जो उते मुंहिंजा दोस्त फ़ोन खणी डायल कंदे, हिकिड़ी फ़ोन न खणंदो ॿी कंदे, ॿी न खणंदो टी कंदे, टी न खणंदो 5 फ़ोनियूं कंदे, जीअं फ़ोन खणंदो सच ॿुधाइजां पहिरों जुमिलो कहिड़ो चवंदेसि, यार दोस्त ख़ुदा जो कसम मूंखे निंड अचे वई हुई, न त तुंहिंजी फ़ोन अचे ऐं मां न खणा। इहो चवंदासीं या न? मूंखे निंड न हुजे हां त मां तुंहिंजी फ़ोन न खणा हां त कंहिंजी खणा हां, निंड अचे वई, यार मूंखे मुआफ़ कजां। पहिरों जुमिलो तूं दोस्त खां हिकिड़ी काल मिस थियण जे लाइ मुआफ़ कराईंदो आहीं, कॾहिं इहो सोचो अथई त अल्लाह जे घर मस्जिद मां ॾींहं में 5 दफ़ा तोखे सॾु थींदो आहे, हय्या लस्सलाह, हय्या लस्सलाह, हय्या लल फलाह, हय्या लल फलाह। ॿुधी अणॿुधो कंदो आहीं, कॾहिं रोई चयो अथई ओ मुंहिंजा अल्लाह साईं मूं तुंहिंजो सॾड़ो ॿुधी अणॿुधो कयो आहे। दोस्त जी मिस कॉल कोन तोखां भुली
हुंदी अल्लाह जे दरबार मां मिसकाल न फुल काल तोखे आई सॾ थियो मुंहिंजा दोस्त पर ॿुधी अणॿुधो करे छॾी कॾहिं रोई चयो अथई मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कजां। जवाब दे मुसलमान रुगी सुभान अल्लाह न चो बेशक अल्लाह पाक आ पर सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से दोस्त जे काल जो कदर कयूं था उन बेनियाज रब जे सॾ जो कदर नथा कयूं पर पोई भी ॾिस मुंहिंजो अल्लाह चवे थो त ऐं बेक़दर तो बेशक मां अल्लाह जे हुकुमनि ऐं सॾड़नि जो कदर न कयो आहे पर मां अल्लाह तोखे पैदा कयो आहे तूं मूंखे प्यारो हई फजर ते जवाब न ॾिनी ॿिए पहरीअ ताईं तुंहिंजी हिफ़ाज़त कंहिं कई आहे चओ मुंहिंजे अल्लाह कई आहे ॿिए पहरीअ ताईं मुंहिंजा दोस्त ॿिए पहरीअ जो अल्लाह जे दरबार मां सॾु थियो जवाब न ॾिनी टे पहरीअ ताईं कंहिंजे फर्श ते थो हली चओ बेनियाज़ रब जे रिज़्क़ रोज़ी केर थो खाराए बेनियाज़ रब मग़रिब जे निमाज़ जो जवाब न ॾिनी मुंहिंजे अल्लाह तोखे रिज़्क़ रोज़ी ॾिनो इशा जे अज़ान जो जवाब न ॾिनी मस्जिद में लड़ी न आए ओ मुसलमान क़ुरान करीम जी तिलावत कंदो थो हलां थोरो तूं अखियूं पट जॾहिं इशा जी निमाज़ पढ़ी न पढ़ी निमाज़ ऐं खाई पी अचे बिस्तरे ते सुते ॿुधाए त तोखे निंड आई या कान आई ॻाल्हाए तोखे निंड आई इहा निंड ऐं इन निंड जो सुकून कंहिंजो अख्तियार आहे तुंहिंजो या मुंहिंजे रब जो ज़रा गौर कर ओ मुसलमान इन भाड़े नफ़्स जे चक्कर में अची करे आहीं कमज़ोर दिमाग़ अलाए छा ते तुंहिंजो ख़राब थियो आहे हीअ जेका अख आहे न मुसलमान ही अखि जो जेको छिंभण आहे ही जेको अखि जो छिंभण आहे अल्लाह ताला जे ज़ात जेको ऑटोमेटिक सिस्टम रखियो आहे न हिन अखि जे छिंभण में रस्ते में हलंदे हलंदे कॾहिं कख या नंढड़ो वारीअ जो ज़रड़ो तुंहिंजे अख में पवंदो आहे तो ॾिठो आहे त तुंहिंजी ऑटोमेटिक अखि कीअं बंदि थी वेंदी आहे जेकॾहिं इहा तुंहिंजी अखि जो रुगी ऑटो सिस्टम मुंहिंजो अल्लाह ख़तम करे नंढड़ी ॻाल्हि थो कयां सब कुछ मुझो रब तोखे दे खीर दे पुट दे औलाद दे मिलकत दे बनियूं दे इज्जत दे सब कुछ दे रुगी हिकड़ो निज़ाम तुझे अख में जेको ऑटोमेटिक सिस्टम रखियल आ इहो ऑटो सिस्टम रुगी मुझो रब न तुझो बंद करे छड़े तुझी अख खुली पई हुजे दोस्त जी कख तुझे अख में हिकड़ो पवे बियो पवे तुझी अख बंद न थे जरा गौर कर त शाम ताईं तुझो हाल छा थींदो नाबीन थींदे या बचंदे जवाब दे ओ मुसलमान अल्लाह ताला नंढड़े में नंढड़ी नेमत अगर खसे तो तू असा जिंदा भी न था रही सको मुझो बेनियाज करे रहो आ ऐं तू बेवफाई जी इंतहा करे रहो आई ऐं बेवफा तू बेवफाई न कर मुझो रब तो सा डाढो मेहरबान आ तू बेवफाई जी इंतहा करे बिस्तरे ते पहुंचंदो है सुम्हण बिस्तरे ते लेटण त तुझो अख्तियार आ पर बुधा तुझे अखन के सुकून जी निंड ॾियणो कंहिंजो अख्तियार कुरान बुधाई अल्लाह जो कुरान बुधाई मुझे बेनियाज रब कुरान करीम में फरमायो वजअलना नौमकुम सुबाता ऐ मुझा बांधड़ा बिस्तरे ते लेटण त तुझो कम्मा अखड़न के बंद करण त तुझो कम्मा पर इन अखड़न के बंद करण खां पो सुकून जी निंड तुझो वसना है जेके मां बेनियाज रब चाहींदो हां उनके सुकून जी निंड ॾेई छॾींदो हां हिक रात जे कॾहिं तुझे अखड़न जी निंड खत्म थी वञे अखड़न में निंड न अचे बिस्तरे ते लेटंदो रही कदे हिन पासे कदे हिन पासे सुबह जो जेको भी मिले गालायण जेला तैयार न होंदे अगले के चवंदे त मुखा परे थी सजी रात मुझे अखड़न के निंड कान आई आ अखियूं तुझू गाड़ियों लगियूं पयूं होंदियूं औलाद होंदो औलाद जो गालायण कोन वणंदो
बचड़ा कोन वणदा, दौलत कान वणदी, कारोबार कोन वणदो। मुझो बेनियाज़ रब तो फरमाए ऐ मुझा बाना फबि अय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझो अल्लाह फरमाए तो ऐ मुझा बाना मां अल्लाह जे कहिड़नि नेमत जो इनकार करे, कहिड़नि जो इनकार कंदे मुझो अल्लाह तोखां सवाल करे रहियो आहे। ऐ मुझा बाना ठीक आहे जेकॾहिं तो मां अल्लाह जे दरड़े खां राहे फरार अख्तियार कई आहे। अल्लाह फरमाए तो या अय्युहल इंसान, ऐ इंसान मां अल्लाह तोखां सवाल थो कयां मा गर्रक बिरब्बिकल करीम। मुझो अल्लाह तोखां पूछे थो ऐ मुझा बाना जी मुझा करीम रब मुखे बुधा उहा कहिड़ी शइ आहे जेका मां अल्लाह जे खजाने में नाहे। उहा कहिड़ी शइ आहे जेका तुझे परवरदिगार जे कुदरत में मौजूद नाहे, जेका तोखे मां रब जे दरबार मां नथी मिले। तोखे जंहिं शइ जी घुर्जा, जंहिं शइ जी तोखे ज़रूरत आहे, अगर मां खुदा तोखे नथो ॾियां केरु तो तोखे ॾे। मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए थो ऐ मुंहिंजा बाना, ऐ मुंहिंजा बाना उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे पंहिंजे परवरदिगार खां परे करे छॾियो आहे। अल्लाह सवाल करे रहियो आहे ऐ कलमे वारा मुस्लमान, ऐ ॻोठ मोहम्मद सालिह राजपर जे अॼु हिन पट ते वेहण वारा नौजवान जवाब ॾे। जॾहिं मुंहिंजो बेनियाज़ रब तुंहिंजे ज़ात खां सवाल करे रहियो आहे ऐ मुंहिंजा बाना उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे तुंहिंजे परवरदिगार खां परे कयो आहे। कसम थई खुदा जो जवाब ॾे। कहिड़ो जवाब तो वटा? कोई जवाब कोन्हे। अगर तू चवी त बचन जे मोहब्बत मुझो रब तोखां पुछंदो तोखे बचड़ा ॾियण वारो केरु आहे त चवंदे मुझो रब्बुल आलमीन। अगर मुझो बेनियाज़ रब तोखां सवाल करे ऐ मुझा बाना छाजे करे मुखां परे थियो मां। अगर तू चवी त दुनिया दौलत जे करे मुझो रब तो चवे ॿुधाए तोखे दौलत ॾियण वारो केरु आहे? चवंदे मुझो रब्बुल आलमीन। अगर तू चवी त कारोबार जे करे रब तोखे चवंदो तुंहिंजे कारोबार में बरकत ॾियण वारो केरु आहे? मजबूर थी चवंदे रब्बुल आलमीन। तमाम मुआमिलात में अगर मुझो बेनियाज़ रब तोखां सवाल करे कोई जवाब तो वट कोन्हे। अच त मुझे रब जो कुरान ॿुधायई। मुझो अल्लाह तो फरमाए ऐ इंसान तो वट जवाब कोन्हे को। अच त मां रब ॿुधायई त तोखे कहिड़ी शइ पंहिंजे रब खां परे करे छॾियो आहे। तो असां वटि आहे को जवाब? हिकड़ो त को जवाब ॾे मुसलमान कोन ॾेई सघंदे। कहिड़ो जवाब ॾींदे? हारी हई चवंदे हर कहण हो रब तोखे चवंदो हर कहण जी हिम्मत तोखे कंहिं ॾिनी आहे। ज़मींदार हई चवंदे ज़मींदारी करणी हुई अल्लाह चवंदो तोखे ज़मीन कंहिं ॾिनी आहे। कारोबारी हई चवंदे कारोबार रब चवंदो तोखे कारोबार जी तौफ़ीक़ कंहिं ॾिनी आहे। कोई जवाब कोन्हे को। मुंहिंजो बेनियाज़ रब थो ॿुधाए ॿुध। मुझो अल्लाह तो फरमाए त कहिड़ी शइ तोखे तुंहिंजे परवरदिगार खां परे कयो आहे। अल्लाह फरमाए थो अल्हाकुमुत तकासुर। मुझो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे ऐ मुझा बाना तोखे पंहिंजे परवरदिगार खां जंहिं शइ परे कयो आहे उहो तोखे घणाईअ जे हिर्स परे करे छॾियो आहे। तुझे अंदर में हिकड़ी जुस्तजू पैदा थी आ, तुझे अंदर में हिकड़ी तड़प पैदा थी आ। अगर हिकड़ो लख गड कयो थम त इनन के 5 कीअं कया? अगर 1000 गड कयो थम 5000 कीअं कया? मुझो अल्लाह फरमाए थो हालांकि सुबह शाम जॾहिं कंहिं मुकाम खां गुज़र कंदो आ
हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर मुझो बेनियाज़ रब फरमाए रहियो आ ओ दुनिया जे हिरस करण वारा ओ दुनिया जे लालच में फासण वारा मुझो रब तो फरमाए जेडी मल मुकाम खां गुज़र कंदो हई कबरुन दे निहारींदो हई उन महिल ॾिसंदो हई तूं त कुछ भी नहीं अगर तोखे सूह ते नाज़ आ तोखां वधीक सुहिणा सुता पिया आहिनि अगर तोखे दौलत ते नाज़ आ तोखां वधीक दौलतमंद सुता पिया आहिनि अगर तोखे ज़ात ते नाज़ आ तोखां वधीक आला ज़ातन वारा सुता पिया आहिनि बेनियाज़ रब तो फरमाए जॾहिं तूं मुकामन खां गुज़रंदो हई कबरुन ते नज़र पवंदी थई अल्लाह तो फरमाए तॾहिं बि तोखे इन ॻाल्हि जो एहसास नथो थिए त आख़िर जगह मुंहिंजी हिते नाहे पर हुते आ छाते दिमाग खराब थियो आहे इंसान तुंहिंजो मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मुझे कायनात में नजर विझ अल्लाह फरमाए तो मुझे कायनात में नजर डोड़ाए जन मूसा प्यार कयो आ भला मां रब उन्हनि खे ॾुखियो कयो आ छा खुदा सवाल तो करे जन मां रब सां प्यार कयो आ छा मां अल्लाह उन्हनि खे ॾुखियो कयो आ छा त तूं खुद चवंदे त न ईअं त कोन्हे मुश्किल ईंदी आ काॾे भॼंदो हई वञी कंहिं अल्लाह वारे खां दुआ घुराए मुझो बेनियाज़ रब फरमाए तो ऐ मुझा बाना याद रखी छड़ तू मुझो थी मां अल्लाह जी ज़ात सजी कायनात तुझे ला तुझे खिदमत में लगाए छदींदुस ऐ इंसान इज्जत वारो तू आ ऐ इंसान मकाम वारो तू आ ऐ इंसान शान वारो तू आ हे ज़ातियूं हे कबीला हे हेठा ही मथा तुझी असांजी मसनूइयत आ रब्बुल आलमीन जे दरबार में हर इंसान इज्जत वारो आ हर इंसान इज्जत वारो आ मुझा दोस्त अजीज खुदा ऐं मुस्तफा हुस्न जे बुनियाद ते कोन मिलंदो आ दौलत जे बुनियाद ते कोन मिलंदो आ ज़ात पात जे बुनियाद ते कोन मिलंदो आ रब्बुल आलमीन मिलंदो ज़रूर आ रहमतल लिल आलमीन मिलंदो ज़रूर आ मगर कंहिंखे मिलंदो आ जेको पंहिंजी दिलड़ी पंहिंजे यार जे हवाले करे छॾींदो आ सुभान अल्लाह सुभान लतीफ़ सरकार दाह कई छाला वनी छो अदा तू बेली थी तो बियन जो वट जो कंज करीम रब जी जग जो वाली जो सुख्यो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां अल्लाह जे ज़ात सां प्यार करे ॾिस ओ दुखन में घेरियल ओ परेशान जा मारियल तावीज़न मां कुछ न मिलंदी मुलड़न वटि कुछ न मिलंदी सब कुछ मुझे बेनियाज़ रब तुझे वजूद में पैदा फरमायो आ मथे जे सूर जे गोरीअ खे टे दफ़ा आज़माईंदो हई ॾाठ जे सूर जे गोरीअ खे 10 दफ़ा आज़माईंदो हई दुनिया जे मामलात खे बार बार आज़माइण वारा ज़िंदगी में हिकड़ो भेरो मुझे रब ऐं मदीने वारे